मौलाना उबैदुल्ला सिंधी उते अचे मुस्लमान थियो हो। मौलाना मोहम्मद सिद्दीक भरचुंडिया वारे वटि। मौलाना उबैदुल्ला मुसलमान थियो ताज मंदिर भरचुंडिया किथे। अच्छा, ताजमहल अमरोटी तव्हां ॾिठो साईं? झंडे में आयो। अच्छा, झंडे में आयो। अच्छा, मौलाना ताज मोहम्मद बेटी के हथ ते हमारे जो पुट मुसलमान थियो। कंहिंजो पुटु? वाणियो वाणियो हो हिकिड़ो। हा, वो हुननि केस कयो। अच्छा, हा, मौलाना ने सॾ थियो वियो। हा, पोइ हुन खां पुछियो त हीउ छोकिरो त मुसलमान कयो आहे हा, त मुंहिंजो छा? हा, पंहिंजे महबत सां थियो आहे। हा, हुन महिल झट कयो तोखे मोकिलियो तूं भली वञ। हा, पोइ वकील वेंदा कई वकील हा, हमारी तो मसलो है। हा, उन्हें जाए कही तो हमसे साझा भी कौन कहे अगले ब्रोकर दिल से जी एक मास से यही नहीं पे जितना कि 1000 बुकर में पड़ा। अच्छा। अच्छा, त जेकॾहिं हे 2 मिंट तरसियां त मां बि कलमो पढ़ियां। आओ वॾा माण्हू आहे पंहिंजे वक़्त जा साईं। हा, तस्वीर हा साईं, नूर नूर। हा, हा। मौलाना उबैदुल्ला सिंधीअ वटि क़ुरान जो तफ़सीर पढ़ियुव? पढ़ंदा नहीं न हा, सबक हुआ। सबक हुआ। सही, सही। 11 महीना वॾो अरसो आहे। ॿिया शागिर्द भला कहिड़ा कहिड़ा के नाला यादि अथव?